अस्सलाम नाज़रीन, स्टैंड पॉइंट में आवाज़ मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, जदीद कौम परस्ती के बानी साईं GM सैयद सिंध में कौम परस्ती के एक वॾो रूह फोकियो। उन रूह खां पोइ साईं GM सैयद जे विछोड़े खां पोइ सिंध में कौम परस्त सियासत जेका आहे उन जे लाइ केतिरा ई सवाल उथनि था। ॾींहों ॾींहुं कौम परस्त सियासत सिंध में हिकिड़ो तासुर जुड़ी वियो आहे त उहा ज़वाल जो शिकार आहे। माण्हू सिंध जे कौम परस्तनि ते एतबार करण लाइ तयारु न आहिनि जो तव्हांखे केतिरा ई ग्रुप्स लाबीज़ कमु कनि थियूं, पर सिंध में कौम परस्तनि जो उहो अमली किरदारु जुड़ी न सघियो आहे जो माण्हुनि जो एतमाद ऐं विसाउ हासिलु करे सघनि। ऐं छा सिंध में हाणे कौम परस्तनि जो जेको मुस्तक़बिल आहे ऊंदाहो आहे? छा सिंध जी सियासत मां कौम परस्तनि जो जेको चैप्टर आहे उहो क्लोज़ थी चुको आहे? छा सिंध जा कौम परस्त हाणे बेरोज़गार आहिनि या को वक़्तु ईंदो वरी सिंध में कौम परस्त सियासत जो उरूज ईंदो? इन हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं जदीद कौम परस्ती जे बानी साईं GM सैयद जे पोटे सैयद मुनीर हैदर शाह सां। शाह साहिब, तव्हांजी महिरबानी। कीअं पिया ॾिसो कौम परस्त सियासत जे हाणोकियुनि हालतुनि खे ऐं माज़ीअ खे? कौम परस्त सियासत जेकी आहे, कौम परस्ती जेकी आहे उहो इंसान जो हिकिड़ो फितरी अमल आहे जी। ऐं कौम परस्त सियासत शुरू खां ई जेको असांजे आम सिंधी क़ौम या माण्हू आहिनि उन्हनि में त कौम परस्त सियासत जो जुज़ मौजूदु आहे। सही। बाक़ी जॾहिं इहो चयो वेंदो आहे त कौम परस्त सियासत ख़तम पई थिए या कमज़ोर पई थिए, उहो बेसिकली तंज़ीमुनि जे मुतलिक़ चयो वेंदो आहे। सही। हींअर बिल्कुलु मञूं था त ज़ाहिरी तौर ते ॾिठो वञे त हींअर जेके तंज़ीमूं आहिनि या जेके सिस्टम आहिनि उहे काफ़ी कमज़ोर लॻनि पिया। हुन जी वजह छा आहे त साईं GM जे विछोड़े खां पोइ असांखे आरिसर साहिबु मिलियो, पोइ शहीद बशीर ख़ान मिलियो। उन खां पोइ जेकी लीडरशिप आई आहे उहा पंहिंजी जाइ ते कमु करे पई, पर हू साईं GM जो नालो वॾो हो, साईं GM खां पोइ आरिसर साहिबु नालो वॾो हो, बशीर ख़ान जेकी तमामु वॾी हिकिड़ी जाखोड़ी किरदारु हो उन्हनि जो। उन खां पोइ जेके दोस्त आहिनि उहे कमु पंहिंजो करे रहिया आहिनि। सही। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी कद उहो न आहे जेको साईं GM जो, आरिसर साहिब जो या बशीर ख़ान जो हुजे। हाणे बेसिकली जेको हींअर ॾिठो थो वञे, चयो थो वञे त बाबा शइ घटि थी वई आहे या कमज़ोरी थी वई आहे। जीअं मूं ॿुधायो त तंज़ीमुनि जी कमज़ोरी आहे, उन जा इलाही वजूहात। हिकिड़ी त वजूहात इहा आहिनि जेको असां वटि हींअर नओं जेको सिस्टम हलियो आहे क़ौमी धारा वारो, क़ौमी धारा जे नाले ते ज़बरदस्ती प्रेशर विझणु, क़ौमी धारा जे आधार ते हिकिड़ा ऐलान करणु, ऐं उन खां पोइ ख़ासि करे जेके कुझु 10-15 साल जेके लास्ट गुज़रिया आहिनि उन मंदरु जेके असांखे जेके शहादतूं थियूं आहिनि, गुमशुदगियूं थियूं आहिनि, इन्हनि जे अंदरि बिल्कुलु तंज़ीमुनि जे अंदरि प्रेशर पियो आहे, पर सिंधी क़ौम या सिंधी माण्हू क़ौमी शऊर अञा माण्हुनि में मौजूदु आहे। ॿियो पासो थियो त रियासत जो कौम परस्त सियासतदाननि ॾांहुं या कौम परस्त तंज़ीमुनि ॾांहुं छारो वियो आहे, पर ख़ुदि कौम परस्तनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो जेको हशर ॾिसो था, लीडर साहिबान जी परफॉर्मेंस ॾिसो था, कारकर्दगी ॾिसो था, उन ते जेका माण्हुनि जो उन्हनि रवैयो ॾिसो था, उनजे करे त कौम परस्त सियासत तबाह थी आहे। रोल मॉडल्स न रहिया आहिनि। तव्हां नाला खणी वियो आरिसर राब, ॿिया या जेके बि बशीर ख़ान जा जेके बि नाला खणी वियो तव्हां, उहे रोल मॉडल ई न रहिया आहिनि। हाणे जॾहिं लीडर ई न रहिया, रोल मॉडल कौम परस्त में रहिया ई न, त पोइ माण्हू छो कौम परस्त ते कढ लॻनि? कहिड़े बि नज़रिए जे तहत या कहिड़े बि मंशूर जे हेठि? ॾिसो, इहो चवणु त क़ौमी का जेके लीडर आहिनि या जेके अॻवान आहिनि उनजे पोयां क़ौम न आहे, इहो मुनासिब न रहंदो। छो त अॼु बि अगरि का बि क़ौमी तहरीक जो को बि धड़ो कुझु बि करे थो त तव्हां ॾिसो अवाम मोट ॾिए थी। ॿिटो निज़ाम हो त ॿिटे निज़ाम जे न सॼी क़ौम कौम परस्तनि खे मोट ॾिनी। तव्हां ॿिया ॾिसो कालाबाग डैम, बिल्कुलु। पर जॾहिं मिसाल जे तौर ते अगरि SUP को ऐलान करे थी त माण्हू अचनि था हुन सां गॾु। 3000 माण्हू हर पार्टी हथ करे थी त इहो वॾो कारनामो त कोन्हे। 3000 माण्हुनि जी बि हिकिड़ी वैल्यू आहे न। 3000 लखे करोड़ माण्हू आहिनि, सिंधी 4-5 करोड़ आबादी आहे। उनमें जेकॾहिं कौम परस्तनि खे सॼी सिंध मां 2-2 महीना मुहिमूं हलाए, जेकॾहिं 4000 माण्हू गॾु कनि, पोइ उहो कहिड़ो बि शो हलाइनि, मार्च कनि, जलसो कनि, उनजी त का सोसाइटी में कोन थी। हर शहर में जेके 10 माण्हू 5 माण्हू गॾु करे था वञनि। ईअं त साईं GM जे दौर में लखे माण्हू निकिरंदा हुया, हाणे ओतिरा बि नथा निकिरनि। उनजी ॾिसो, जीअं तव्हां चयो त माण्हू घटि निकिरनि था, उनजी जीअं मूं चयो त असां वटि जेको सिस्टम जीअं हली रहियो आहे, जेके प्रेशर्स आहिनि ऐं जेके असांजी वफ़ाक़ी पार्टीज़ आहिनि उन्हनि जी बदनीयती जे करे बि ॾिसो न, जेके वफ़ाक़ी पार्टीज़ आहिनि, पीपल्स पार्टी थी वई या ॿियूं पार्टीज़ जेके आहिनि, उन्हनि जो किरदारु जेको सिंध में रहियो आहे सिंध दुश्मन किरदारु रहियो आहे। ॾिसो, उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। वफ़ाक़ी पार्टियुनि जो इल्ज़ाम पाण जीअं चवंदा आहिनि त हलणु पाण खां न पुॼे ऐं लानतूं हणूं पाण गोॾनि ते, त ॻाल्हि आहे त कौम परस्त सियासत ने कंहिं माण्हू खे रोकियो आहे त कासिमाबाद जे गटरनि ते वञी जे लाइ मुज़ाहिरो न करियो, माण्हुनि सां गॾु न बीहो। कौम परस्तनि खे कंहिं
पार्टियुनि खे कंहिं रोकियो आहे त माण्हुनि जे डोमिसाइल जे इशूअ ते, माण्हुनि जे रवेने जे मसइलनि ते, माण्हुनि जे स्कूल जे मसइलनि ते, माण्हुनि जे अस्पताल जे मसइलनि ते को एहतजाज न कयो, को प्रोटेस्ट न कयो, रोकियो ई न आहे न। अवामी मसइला कॉन्ग्रेस पार्टियूं खणंदियूं, प्रैक्टिकली कमु कंदियूं ऐं उनजी साख बहितर हूंदी। बेसिकली कॉन्ग्रेस सियासतदाननि जी जेका साख आहे, आम तासर आहे, उहा ख़राब थी चुकी आहे। को बि माण्हू, आम माण्हू कॉन्ग्रेस खे भताखोर क्रिमिनल खां जेको माज़ी में वधीक हुयो, उन खां वधीक अहमियत ॾियण लाइ तयारु न आहे, जंहिंजे नतीजे में साख न आहे, रोल मॉडल न आहे, त माण्हू कॾहिं लॻनि ई कोन था। ॾिसो, इहो चवणु त अवामी इशूज़ ते कॉन्ग्रेस नथा निकिरनि, इहो बि मुनासिब न थींदो। छो त अगरि ॾिठो वञे त सिंध जे अंदरि को बि इशू थिए थो त सभिनि खां पहिरीं कॉन्ग्रेस थी निकिरे थो। नौकरियुनि जा इशूज़ थियनि था, हेल्थ जा इशूज़ थियनि था। हींअर अगरि असां जेको नओं रुझान मज़हबी इंतिहा पसंदी जो अची वियो आहे त उन में बि कॉन्ग्रेस निकिरनि था। सही निकिरनि त था, आम माण्हूअ जे मामला निकिरनि था, कंहिंखे नौकरी नथी मिले कॉन्ग्रेस निकिरनि था। ॿाहिरियां माण्हू अची उन्हनि खे नौकरियूं मिलनि थियूं, उन ते कॉन्ग्रेस निकिरनि था। को ट्रस्ट छो न आहे माण्हुनि जो? कॉन्ग्रेस ते ट्रस्ट छो न आहे? उन्हनि खे भताखोर क्रिमिनल नेगेटिव छो था सम्झनि माण्हू? उन में सबब छा आहे? ॾिसो, सिर्फ़ माण्हुनि जो ॾोह आहे? न, माण्हुनि जो ॾोह न आहे। हूंदा इन में कारियूं हूंदियूं आहिनि, हूंदा ग़लतियूं हूंदियूं, नो वन इज़ परफेक्ट, हूंदा। मसइलो आहे त तव्हां चओ था ट्रस्ट, अगरि ट्रस्ट जी बुनियाद इलेक्शनी पॉलिटिक्स सां आहे त पोइ उनखे ईअं चइबो त ओवरऑल सॼी क़ौमी तहरीक कॾहिं इलेक्शन में नाहे बीठी। SUP बीहे थी, SDPR बीहनि था, अवामी तहरीक पार्लियामेंट निज़ाम ते एतमाद कनि था। पर ई जेकी मेजॉरिटी जेकी कौम परस्त आहे, जेकी सिंध जी मेजॉरिटी कौम परस्त आहिनि, जेके कुआड़ी वारे झंडे वारा चइजनि, उहे कोन था बीहनि। ओवरऑल उहे कोन बीठा आहिनि। ओवरऑल त ॾिसो, कॉन्ग्रेस कारकुननि जो पोइ कुआड़ी वारा हुजनि या नान कुआड़ी वारा हुजनि, उनजो तइदाद घटिजी वियो आहे। ठीकु आहे। ऐं कॉन्ग्रेस हालत इहा आहे, मिसाल तौर जीअं अवामी तहरीक जो अवामी हाउस विकिरो थी वियो, हैदर मंज़िल विकिरो थी वियो, जसकम जो मीडिया सेंटर हूंदो अब्दुल्ला सेंटर में, सेंटर जे अंदरि हूंदो, उहो बंदि थी वियो। ठीकु आहे। ईअं मुख़्तलिफ़ हारी कमेटी हैदर में जतोई साहब वारनि जेको हुयो हैदर चौक जो उहो जूतनि जो दुकान थी वियो। माना हिकिड़ो डाउनफॉल अचे पोइ तेज़ी सां न। हाणे तव्हांखे किथे बि माना को उमेद नज़र न पई अचे माण्हुनि खे त ही को हल बि कंदा। ठीकु आहे, उहो पीपुल्स पार्टी लुटे पई, नवाज़ लीग लुटे पई, MQM लुटे पई, ठीकु आहे, हे बि उन धारा में शामिल थी विया आहिनि, पर हिन जी कैपेसिटी नंढी आहे। हू अरबे करोड़ रुपया कनि पिया, ही भला कासम वारे दुकानदार खां सब्जी मुफ़्त में वठनि। मूं जीअं चयो त कारियूं रिढियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जे कारियूं रिढियूं हूंदियूं आहिनि। ऐं आउं जॾहिं क़ौमी तहरीक में एक्टिव रहियो आहियां, मुंहिंजी बि तनक़ीद हूंदी। ऐं उन शइ मंदरु वधीक फेमस हूंदुसि, ऐं पंहिंजी सोसाइटी ऐं पंहिंजी दोस्तनि जे मथां वधीक हूंदुसि। बिल्कुलु ग़लतियूं जिते हूंदियूं एक्सेप्ट कबियूं, पर वरी ॻाल्हि यादि अचे त कमज़ोर थिए पई। जीअं मूं ॿुधायो त कमज़ोरी जा कारण आहिनि। हिकिड़ो जेकी सीनियर लीडरशिप हुई, आरिफ साहब थी वियो, बशीर ख़ान थी वियो, हींअर बि आहिनि दोस्त, ईअं न आहिनि, पर उन्हनि जो जेको हिकिड़ो बैकग्राउंड हो, उन्हनि जी जेकी जाखोड़ हुई, उहे बि आहे। हाणे जेकी लीडरशिप असांजे समाज में आहे, उन्हनि वटि एॾो एक्सपीरियंस न आहे। एक्सपीरियंस हुन वटि बि कोन हुयो, पर कमिटमेंट हुई, सच्चाई हुई। कमिटमेंट हुई, सच्चाई हुई। मौजूदा माण्हू वटि कमिटमेंट आहे, पर टाइम लॻंदो। ॾिसो न, आज़ादी जी तहरीक अगरि हली आहे त आज़ादी तहरीक को 1947 न हली आहे, उनखे तक़रीबन चवंदा 100 साल जी तहरीक हली आहे। त इहे जेके शयूं थींदियूं आहिनि, उहे वक़्त सां ईंदियूं आहिनि। हाणे क़ौमी तहरीक खे घणा साल थिया आहिनि? तव्हां जीअं सवेर चयो त एतिरा धड़ा आहिनि। ॾिसो, धड़नि जो इस्लाम में बि इलाही फ़र्क़ु आहिनि, उते बि इलाही फ़र्क़ु आहिनि, जस्टिफाइड आहे। धड़ा आहिनि, पर जॾहिं सिंध जे इशूज़ जी ॻाल्हि अचे थी, सभु गॾु आहिनि। 1 पॉइंट जनरल गॾु त थी वञनि, पोइ अलॻि न आहिनि, सभु गॾु आहिनि। हा, कमज़ोरियूं आहिनि, ख़राबियूं आहिनि, कमज़ोरियूं थियूं आहिनि, उनजा इलाही असबाब आहिनि। रुगो कौम परस्ती में इल्ज़ाम तव्हां चओ था त आम सोसाइटी जे अंदरि हुननि खे नेगेटिव सम्झो वञे थो। हा, इहो बि अमल हूंदो, इहो बि एलिमेंट हूंदो, पर एट द सेम टाइम इहो बि ॾिठो वञे थो त जॾहिं असां वटि अहिड़ा मज़हबी इंतिहा पसंद जहिड़ा वाक़िया थियनि था, त असां जेके मज़हबी धुरियूं आहिनि, उहे ॾिसनि थियूं त कौम परस्तनि खे ॾिसनि थियूं। ठीकु आहे, ब्रेक वठणो आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु वेलकम बैक नाज़रीन। सभ खां हिकिड़ो वॾो सवाल सिंध जा माण्हू हैरान ऐं परेशान आहिनि त सिंध में जेका ॻाढ़े झंडे वारी सियासत या साईं जेम्स जे नज़रिए वारी सियासत जेका हुई, उहा साईं शुरू कई, हेॾो नालो सॼी दुनिया जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि, रियासत थरथले में। पर हाणे उन ख़ानदान मां हिकिड़ो फ़र्क़ बि हुन
उन सियासत तहत न पियो करे ख़ानदान इहो छो साईं साईं जेम्स जे नज़र तां हथु खणी वियो ख़ानदान हथु खणी वियो बाक़ी क़ौम विड़े पई न साईं जेम्स जे नज़रिए तां कंहिं बि हथ नाहे खयो हा साईं जेम्स जे नज़रिए जो बुनियाद पंहिंजी मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ सिंध बणाइणु हो साईं जेम्स जॾहिं पाण हुआ तॾहिं का हिकिड़ी तंज़ीम साईं खे पंहिंजो रहबर न मञंदी हुई वर्ल्ड सिंधी कांग्रेस बि चवंदा असांजो आहे जीअं सिंध महाज़ बि चवंदा हुआ जीअं सिंध तहरीक पते अली आहे उहे बि चवंदा हुआ सभु चवंदा हुआ साईं जेम्स कॾहिं पंहिंजी सियासत जे अंदरि ख़ानदानी मुरूसियत जो तासुर न विधो इहा ई वजह आहे त साईं जी हयातीअ में साईं जे पुटनि खे साईं जॾहिं हुननि ॿी सियासत करणु चाही साईं हुननि खे मुल्क वेलकम कयो साईं जेम्स खां पोइ ॾिसो असीं आरिस साहिबु आयो आरिस साहिबु हिकिड़ो तमामु वॾो किरदार तारीख़ जो उहो आयो पोइ शहीद बशीर ख़ान कुरैशी आयो आऊं पंहिंजी ॻाल्हि कयां आऊं क़ौमी तहरीक में रहियो आहियां जस्कम में रहियो आहियां आऊं सम्झां थो त क़ौमी तहरीक जी तंज़ीमी तौर ते हू असांखे ख़ानदान जे तौर ते हू ॾिसनि था एज़ अ वॾो मोतबर साईं जेम्स जी निस्बत जे हिसाब सां ॾिसनि था एक्सेप्ट कनि था पर जॾहिं आस्ते आस्ते वक़्तु गुज़रे थो जॾहिं तंज़ीम मामलनि माण्हू अचे थो त पोइ मूं पियो नोट कयो ऐं दोस्तनि पियो नोट कयो त इन सां असांजी जेकी विझड़ाइप ऐं मोहबत आहे इन में दूरियूं ईंदियूं इन करे तंज़ीम मामलनि खां परे रहिजे बाक़ी सिंधी मामलनि क़ौमी मामलनि ते गॾु आहे इहो ई आहे ॿियो कुझु बि न आहे अॼु बि सभु क़ौमी दोस्त गॾु आहिनि अॼु बि सुनान खान हुजे रियाज़ चांडियो हुजे केर बि हुजनि जेके तंज़ीमूं असां जूं आहिनि सभु जेके अदम तशुदत वारा आहिनि उहे सभु गॾु आहिनि जो को फ़र्क़ु न पए गॾु त आहिनि ठीकु आहे उहो त मां तव्हां चवां ज़रा साईं जेम्स जे ख़ानदान जी माण्हू इज़त कनि था रेस्पेक्ट कनि था ठीकु आहे पोइ उहो जेसिन सां लॻापियल ग्रुप हुजनि या आम माण्हू हुजे या हुन मुखालिफ़ बि हुजनि कनि था पर बुनियादी सवाल इहा आहे त माण्हू चवनि था त साईं जलाल शाह उन ख़ानदान में उनजी अलॻि साईं ज़ैन शाह उहो अलॻि माना जेको साईं जो नज़रियो न साईं जलाल शाह रहियो न साईं ज़ैन शाह रहियो न साईं मुनीर शाह रहियो को फ़र्द उन घर मां उन ग्रुप उन सिस्टम ते पार्टी में आहे ई कान जीअं मूं चयो न त साईं जो नज़रियो पंहिंजी सिंध खे वतन सम्झणु हा क़ौम खे तारीख़ी क़ौम सम्झणु सिंध खे ऐं तारीख़ी वतन सम्झणु या तव्हां हाणे फील कयो था जेको साईं जो जेको नज़रियो नारो हो ॻाढ़े झंडे वारी सियासत हुई उहा सही न हुई बिल्कुलु सही हुई वक़्त जो तक़ाज़ो हो साईं बिल्कुलु आहे सही भले कहिड़ी तंज़ीम हुजे केर बि हुजे सभिनि जो पर आउं हींअर बि चवां थो त केर बि हुजे जेको साईं जेम्स जो मक़सदु आहे साईं जेम्स जो जेको नारो आहे उहो सचो आहे हुन में को बि कूड़ कोन्हे अगरि सचो आहे ऐं अगरि जीअं मूं चयो साईं जेम्स बि पंहिंजी ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ रस्ता ॾेखारिया साईं हिकिड़े पासे अगरि पार्लिमानी सियासत खां बाइकाट कयो त ॿिए पासे GSN वर्किंग कमेटी ठाहे इलेक्शन जो कमु कयो हिकिड़े पासे इलेक्शन जो बाइकाट कयो त ॿिए पासे साईं सिंध क़ौमी इत्तेहाद बि ठाहियो साईं मुख़्तलिफ़ शयूं कयूं साईं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स में आयो त इहे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि इहे सभु साईं जेम्स जी फ़िक्र ऐं साईं जेम्स जी फिलॉसफी जे आधार ते ई इहे सभु धुरियूं जेके बि धुरियूं आहिनि इहे सभु साईं जेम्स जी फ़िक्र सां गॾु आहिनि सही ठीकु आहे तव्हां छा था सम्झो अॻिते क़ौम परस्तनि जो मुस्तक़बिल आहे क़ौम परस्तनि जो मुस्तक़बिल तंज़ीमनि जो ॾिसो जीअं मूं सवेर चयो त क़ौम परस्ती इंसानी फितरी अमल आहे हींअर बि सिंध जे इशूज़ ते हींअर बि सिंध जे मामलनि ते क़ौम परस्ती आहे उते तंज़ीमूं उते ई आहिनि पंहिंजो कमु कनि पियूं पंहिंजो वर्क कनि पियूं जॾहिं बि मुंहिंजे अॻे ॿुधायो ॿिटो निज़ाम थी वियो कालाबाग डन थी वियो इहे जेके बि शयूं आहिनि इन्हनि सभिनि ते क़ौमी तहरीकूं ई कमु करे रहियूं आहिनि क़ौम परस्त सियासत जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ई कमु करे रहियूं आहिनि बाक़ी इहो त तंज़ीमुनि जो मुस्तक़बिल आहे न आहे उहो हर कंहिं तंज़ीम जी पंहिंजी कारकर्दगी जे हिसाब सां आहे हिकिड़ो वक़्तु हो त हिकिड़ी XYZ तंज़ीम अॻियां हूंदी वरी वक़्तु आयो हिकिड़ी ॿी अॻियां अची वेंदी आहे तंज़ीमुनि जे उतर मथे या हेठि थियण सां फ़र्क़ु कोन थो पए क़ौम परस्त सियासत जे मुस्तक़बिल छा थो सम्झो साईं जलाल शाह जेका सियासत आहे उहा नाकाम सियासत न आहे छाकाणि त पार्लियामेंट में बि उहो उन पार्लियामेंट सियासत में अॻिते न वधी सघिया कुझु न करे सघिया जेके साईं जलाल शाह इहा ग़लती न आहे न ग़लती न आहे जीअं मूं सवेर चयो त हर प्लेटफॉर्म साईं जेम्स ॾिनो हर प्लेटफॉर्म साईं जेम्स ॾिनो इलेक्शन हाराइण अगरि नाकामी आहे त पोइ तारीख़ में पढ़िजे त यज़ीद अॻियां हो ऐं इमाम हुसैन हाराए वियो पोइ त माना इमाम हुसैन पर केरु चवंदो त इमाम हुसैन जंग हाराए वियो कोन हाराए वियो इहो ॾिठो वञे जेके बि क़ौम परस्त धुरियूं वञी इलेक्शन में बीहनि थियूं अगरि उहो हाराइनि थियूं कंहिं पार्टी खां इहो ॾिठो वञे उनखे वोट त मिलियो मैंडेट थोरो घणो मिलियो 10,000 वोट मिलिया 20,000 वोट मिलिया हलो 50,000 वोट मिलिया उहो बि हिकिड़ो मैंडेट आहे
जिन माण्हुनि वोट ॾिनो कुझु ॾिसी ॾिनो हूंदो न जॾहिं असांजे समाज में माण्हू जेको वोट ॾिए थो उन वोट जा इलाही आहिनि बिरादरी जे हिसाब सां ॾिए थो ॾिसो पार्टियुनि जा कॉम्परस जमायतुनि जे अॻुवाननि जा सॼी सिंध जे अंदरि हेॾियूं 150 सीटूं आहिनि 75 भेरा आहिनि जिते मज़बूत उमेदवार हुजनि सवाइ साईं जलाल शाह या ज़ैन शाह जे ॿियो किथे बि को माण्हू वेही न सघे 500 वोट 1000 वोट 200 वोट सूरत हाल उनजी वजह मेन इहा आहे त असांजी जेको ही सोसाइटी आहे जेको कल्चर आहे असांजो उन कल्चर जो जेको आम माण्हू वोट ॾिए थो उन वोट जा आधार कारकर्दगी खां वधीक ॿियनि शयुनि ते आहिनि मिसाल जे तौर ते हिकिड़ो आम माण्हू वोट ॾिए थो उहो वॾेरे जे डप खां पए सरदार जे डप खां पए नौकिरी खां पए प्रेशर खां पए ऐं नालो न वठंदुसि हिकिड़ो इलाइक़ो हो उते आउं वियोसि त उते मूं पुछियोमानि त बाबा तव्हां वोट अगरि ॿिए कंहिंखे ॾींदो छा थींदो हुनजो ॿियो कुझु कोन थींदो सुबुह उथंदासीं ॿकिरियूं सभु गुम थी वेंदियूं त अहिड़े क़िस्म जा प्रेशर हूंदा आहिनि ऐं असांजो जेको वॾेरो सरदार पीर वग़ैरह जेको आहे उन जेको करप्ट कल्चर जेको असां वटि आयो आहे जेको करप्ट कल्चर आहे इन करे असां नथा अचनि पर जॾहिं बि क़ौमी सॾ थिए थो सभु लॻभॻि करे अचनि था क़ौमी सॾ ते हर क़ौमी तहरीक खे मोट मिले थी भले केरु बि हुजे ठीकु माना तव्हां सम्झो था त माना सिंध में करप्शन जे करे क़ौम परस्तनि खे सरकारी सतह ते जेका करप्शन थिए थी मुंसिपालिटी करे थी या ॿियूं जमायतूं कनि थियूं उनजे करे क़ौम परस्तनि जी सियासत जे धकर हुआ रोगो जीअं सवेर तव्हां जेको सवेर मेंशन कया उनखे चवंदुसि हा जेके वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि उनजी करप्शन ऐं हा जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि उन्हनि जे अंदरि जेके ख़राबियूं आहिनि उनजे करे धक पहुतो आहे कहिड़ियूं ख़राबियूं तव्हां सम्झो था क़ौम परस्त धुरियुनि जे अंदरि आहिनि जेके ठीकु थियणु घुरिजनि जीअं सवेर जेको तव्हां ई मेंशन कयो न त आम सोसाइटी जा त ही इल्ज़ाम हयां था वञनि अगरि उहे इल्ज़ाम आहिनि ऐं हमेशह चवंदो आहियां त बाबा अगरि को इल्ज़ाम आहे उनखे वर्कआउट करणु खपे पंहिंजे किरदार ते वर्कआउट करणु खपे को इल्ज़ाम हणे थो त अगरि तव्हांखे लॻे थो त इल्ज़ाम आहे उनखे क्लियर करणु खपे सही उनखे छो नथा क्लियर कनि छा सबबु मुंहिंजे ख़्याल सां कंहिं बि हिकिड़े क़ौम परस्त अॻुवान प्रेस कॉन्फ्रेंस न करे इहो चयो आहे त मूं हे एतिरा ग़लतियूं कयूं जीअं साईं जे सभु किताब बि लिखिया या एतिराफ़ बि कया कंहिं बि क़ौम परस्त अॻुवान इएं न चयो आहे त मां हीउ कयो हर माण्हू साईं जीएम सां नथो थी सघे मिसाल तौर ते पर का थोरी कोशिशि त करे सघे थो न ॾिसो बिल्कुलु आउं ॿुधायांव थो त मूंखे यादि आहे कुझु साल पहिरीं हिकिड़े माण्हू मूंखे फोन कई त फलाणो XYZ माण्हू आहे उहो मूंखां पैसा थो घुरे पर जॾहिं वर्कआउट जी ख़बर पई उन माण्हू जेको वास्तो ई न हो ॿियो को नालो इस्तेमालु पियो करे इहे बि शयूं रहियूं आहिनि माज़ी में कासमाबाद में ज़ैन शाह सॾाई वियो हुयो पकड़ियो वियो जीआर कॉलोनी में ख़बर पई त को ज़ैन नाले खां ॿियो को हमराह हुयो ईअं थिए थो ईअं आहिनि त इहे जेके इन्हनि शयुनि ते वर्कआउट करणु खपे पर अगेन जेके क़ौम परस्त आहिनि उहे पंहिंजे सोसाइटी जा ई आहिनि जेको असांजो आम माण्हू उहो बि सोसाइटी जो आहे अगरि ख़राबी अचे थी त जीअं को बि परफेक्ट न आहे ख़राबी अचे थी उन ते वर्कआउट करणु खपे तंज़ीमी मामलनि में बिल्कुलु पोयां थी सघनि था पर क़ौमी मामलनि में त केरु पोइते न आहे अवाम बाशूर थी वियो आहे तॾहिं माना अवाम सम्झे थी न क़ौम परस्त तंज़ीम जे लीडरनि ते एतमाद नथी करे ठीकु आहे मिशन खे सम्झे थी न लीडरशिप ते करण जी ज़रूरत बि न आहे मिशन खे सम्झे थी न उन्हनि जे कॉल खे सॾे थी न केरु माण्हू मूंसां एग्री करे न करे पर अगरि आउं हक़ ऐं सच जी ॻाल्हि कयां थो उन सां एग्री करे थो दैट्स मोर देन इनफ ठीकु से ब्रेक जो टाइम चवंदासीं असां गॾु वेलकम बैक नाज़रीन हाणे ॻाल्हि इहा आहे त चवनि था त MQM राज एजेंट निकिती हाणे राज एजेंट निकिती MQM जेके जिन क़ौम परस्त माण्हुनि या फर्दनि या तंज़ीमुनि माज़ीअ में कंहिं बि शिकिल में इतिहाद सूरत में या इंडिविजुअली MQM सां ठाह कयो चवनि था त उहे बि गुनाहगार आहिनि सिंध जा ॾिसो हिकिड़ी शइ ॿुधाईंदो हलां त क़ौमी तहरीक जे अंदरि शुरू खां ई 2 सोचूं रहियूं आहिनि सही हिकिड़ी रही आहे हिकिड़ी सोच असांजी पंहिंजी सोच आहे हिकिड़ी सोच असां मथां थोपी वई आहे सही प्रो उर्दू स्पीकिंग ऐं एंटी उर्दू स्पीकिंग इहे 2 सोचूं रहियूं असांजूं रोगो को 90 जी ॾियाक हो न तव्हां हलिया वञो 80 ॾहाके में ईअं बि रहियो आहे एसि ताईं सिंध क़ौमी इतिहाद जंहिंमहिल ठहियो आहे सिंध क़ौमी इतिहाद ते 2 धुरियूं हुयूं हिकिड़नि जो मौक़ुफ़ हो त सिंधी क़ौमी इतिहाद ठहे ॿियनि जो हो त सिंध क़ौमी इतिहाद ठहे जेके साईं जीएम्स जा फॉलोवर्स साईं इमदाद मोहम्मद शाह हुजे या ॿिया जेके बि जीअं जा उन्हनि सभिनि जो त सिंध क़ौमी इतिहाद हिते जेके बि क़ौमूं आहिनि उहे सभु सिंध क़ौमी इतिहाद में अचनि ॿियनि जो त न सिंधी क़ौमी इतिहाद अचे इन करे हिकिड़ो मसइलो इहो थींदो आहे जंहिंमहिल 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो बि थियो उन खां पोइ बि जीअं सिंध वारनि जो या साईं जीएम्स जे फॉलोवर्स वारनि जो मौक़ुफ़ साॻियो ई रहियो आहे उन जे अंदरि हाणे तंज़ीमूं उन ज़माने में अगरि
जीअं सिंध हुजे साईं इमदाद हुजे को बि हुजे उन्हनि अगरि सिंधी उर्दू स्पीकिंग भाईचारे जी ॻाल्हि कई त उहे अॼु बि कनि था। हा का तंज़ीम किथे खुटे थी त उन मंदर को सिंध परस्त क़ौम परस्त उहो खुटल न आहे। अगरि MQM खोटी निकिती त पोइ MQM जो ॾोह आहे। हाणे अगरि चयो थो वञे त छो त MQM ते राह जो इल्ज़ाम आहे त पोइ उन सां जेके साबित थी चुको आहे त ॿिया बि हूंदा त पोइ MQM सां त असांजी रियासती इदारा बि हुआ, MQM अगरि पीपल्स पार्टी बि रही आहे त पोइ माना उहे बि थींदा। ॿी ॻाल्हि त फ़िलहाल जेको हींअर वेझड़ाईअ में साईं इमदाद ऐं शहीद बशीर ख़ान जी बि ॻाल्हि कई वई उन मतिलब त बाबा इहा हिकिड़ी नई ब्रेकिंग न्यूज़ आहे, छो त हीउ जेको मुल्क आहे इन जी जेके रियासती इदारा आहिनि उहे बि अदम तशद्दुद करण वारे अदम तशद्दुद जी पॉलिसी वारे इख़्तियार करण वारी कंहिं बि क़ौमी तहरीक खे पहिरीं फंडिंग जो इल्ज़ाम कोन था हणनि। अगरि को फ़र्द चवे थो त न इन्हनि ते बि आहे त उहो तमामु वॾी इंफॉर्मेशन आहे। इहा इंफॉर्मेशन साईं इमदाद ऐं शहीद बशीर ख़ान जी ज़िंदगीअ में इहा इंफॉर्मेशन अॻियां अची आहे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि करण जो को मक़सदु न आहे, पर अगरि MQM सां वाबस्तगी रखण वारा हर को राह जो एजेंट आहे त पोइ त हर शइ थी वेंदी न। हर शइ क़ौम परस्त असीं क़ौम परस्त सिंध परस्त जॾहिं बि MQM सां या कंहिंसां गॾु आहियूं असांजा तव्हां हुन ज़माने में एजेंडास पढ़ो, असांजा 1 पॉइंट एजेंडा हूंदा ऐं प्रो सिंध हूंदा हुआ। जॾहिं त MQM जॾहिं ॿियनि सां गॾु आहे पीपल्स पार्टी सां गॾिजे थी या ॿियनि सां गॾिजे थी उन्हनि सिंध पॉइंट त आहे ई कोन, उते त पावर पॉइंट आहे। त पोइ उन ते वधीक शक कजे या उन्हनि माण्हुनि ते शक कजे जेके प्रो सिंध आहिनि। सही, ठीकु आहे। माना तव्हां चवंदा इहा वॾी ग़लती न आहे जो MQM सां ठा थियो कंहिं धुर जो या कंहिं जमायत जो कंहिं फर्द जो। ॾिसो MQM पार्टी करे थी ॿियूं जमायतूं कनि थियूं। जॾहिं असांजा बुज़ुर्ग असांजा लीडर जॾहिं उन्हनि वक़्त जा तक़ाज़ा सियासी मामला ॾिसी उन ज़माने मंदर अलायंसिस कया त असांजी लीडरशिप या असांजा जेके लीडर हुआ या अॻवान हुआ उन्हनि जी किथे बदनीयती शामिल न हुई, नेकनियत सां कई। अगरि MQM खुटल थी निकिरे त MQM ग़लति आहे। असांजो मक़सदु असांजी थ्योरी तॾहिं पोइ आहे अॼु पिया अॼु बि सिंधी महाजन भाईचारे जी ॻाल्हि उन सां अॻियां हूंदासीं, पर जॾहिं सिंध जी डिविजन जी ॻाल्हि ईंदी न उहो को बि समझोतो न आहे। असीं अॼु पंहिंजे भाइरनि खे बराबरि सम्झूं था, असीं अॼु बि सम्झूं था हीअ असांजी क़ौम जो हिसो आहिनि, पर असीं इहो घणो करे ख़ासि करे कराची जिन तव्हां ॾिसो त कराची जे अंदरि हिकिड़ो तबिको असांजो चवंदो आहे बाबा असीं अहिड़नि इलाइक़नि में रहूं था जिते असांजी सिंधियुनि सां इंटरेक्शन न आहे त असां मां छो था एक्सपेक्ट कयूं त सिंध टोपी अजरक पायूं। बाबा सिंधी क़ौम में ज़िम थियण जो हरगिर मर्कज़ न आहे सिंधी टोपी अजरक पाए को अजरक ॾियारो मल्हायो। ज़िम थी वञो ॿोली सां को फ़र्क़ु कोन थो पए, सिंध जे मफ़ादनि लाइ ज़िम थी वञो। असां बरोच की हले थी, असां वटि सराइकी हले थी, असां वटि ढाटकी हले थी, इहे सभु सिंध जा कल्चर सकाफ़त आहिनि। ऐं जेके माण्हू उर्दूअ खे धारी ॿोली चवनि था, आऊं उर्दू खे धारी ॿोली कोन थो सम्झां, उर्दू सिंध जी ॿोली आहे, सचल शायरी कई आहे उर्दू जे अंदरि, त इन सां को फ़र्क़ु कोन थो पवे। छा सबबु आहे जो सिंध जा क़ौम परस्त पोइते आहिनि ऐं बलूचिस्तान जी क़ौम परस्त सियासत अॻिते आहे? अॻिते ऐं पोइते जी डेफिनेशन मूंखे सम्झणी पवंदी। माण्हुनि जो वीसा आहे उहे इक़दार में पहुचनि था ऐं पंहिंजे जेको मक़सदु आहे हिते मक़सदु आहे बलोचिस्तान ख़ुशि नसीब आहे त उते पीपल्स पार्टी जहिड़ी तंज़ीम हुननि वटि न आहे। ऐं सिंध असीं बदनसीब आहियूं जो असां वटि पीपल्स पार्टी जहिड़ी तंज़ीम आहे जंहिंजो सिंध जी सियासत सां को बि वास्तो न आहे, पर जॾहिं बि हिननि जी कालर में हथु पवंदो आहे तॾहिं हिननि खे सिंध यादि ईंदी आहे। ऐं असीं आम जेको सिंधी माण्हू आहियूं असीं इन शइ ते ख़ुशि थींदा आहियूं, असांखे ख़ुशी थींदी आहे त बाबा असीं वरी बि उमेद रखंदा आहियूं त बाबा नेक्स्ट त ॻाल्हि कयूं, पर उहो हूंदो हुयो आहे त उहो यूज़ कंदा आहिनि। क़ौम परस्त असांजो जेको कार्ड आहे उन असांजे लाइ त सिंध कार्ड न, असां सिंध माउ आहे, पर इन खे कार्ड करे हमेशह पीपल्स पार्टी इस्तेमालु कयो आहे। सिंध जी जेकी पीपल्स पार्टी आहे उन जेको उते निज़ाम ठाहियो आहे, जेकी सोसाइटी ठाही आहे उहा एॾी करप्ट थी चुकी आहे त उन करे पीपल्स पार्टी ते चए थी ॿियनि माण्हुनि खे मौक़ो नथो मिले। माना पोइ क़ौम परस्त तंज़ीम जी न आयली आहे जो पीपल्स पार्टी एॾो स्पेस विलारे वेठी आहे, मुस्तक़बिल में नथो लॻे त 10-15 साल को ॿिए कंहिंखे स्पेस न। ख़ाली क़ौम परस्तनि खे ब्लेम न कबो, हिते जेको सिस्टम आहे जेको निज़ाम आहे उहो हिते जेकी पार्टी ईंदी आहे आशीर्वाद ते ईंदी आहे। असांखे पूरे पाकिस्तान में आहे, पूरे पाकिस्तान में आशीर्वाद ईंदी आहे। असांखे सम्झ में इहो कोन थो अचे त हिकिड़े पासे अगरि क़ौम परस्त वतन दुश्मन आहिनि त
त ॿिए पासे पीपल्स पार्टी वतन दोस्त कीअं थी वई, कहिड़े क़ौम परस्त हिन मुल्क जा टुकर कराया, कहिड़े बंगाल अगरि वियो त उहो क़ौम परस्तनि जे करे वियो, गद्दारनि जे करे वियो या मोबे वतन जे करे वियो। त उन मंदर जी मूं सवेर ॻाल्हि कई त उन क़ौम परस्ती जी ख़राबी न आहे, इन मंदर हिकिड़ो सिस्टम असां वटि आशीर्वाद वारो आहे, उन आशीर्वाद वारे समाजी जेको असांजो निज़ाम आहे उहो सिस्टम आहे उहो करप्ट थी वियो आहे, उन में जो करप्ट माण्हू आहे फर्द हुजे या पार्टी जो हुनखे वैल्यूएशन हिते फर्द ऐं पार्टी उहो ई पावर में हलंदो आहे जंहिंजी हिकिड़ी फाइल हुजे, जंहिं खां पोइ हिनखे इशारनि हलाए सघे, जेको साफ़ किरदारु आहे उन लाइ मसइलो थींदो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं साईं जेम्स जो ख़ानदान साफ़ किरदारु आहे त साईं जलाल शाह ज़ैन शाह या तव्हां या साईं इहे छो नथा सम्झो कॉम्प्रेस जेके जेके मुख़्तलिफ़ फिकर माण्हू आहिनि जेके सरसू खे गॾु करे कनि वरसी सालगिरह जेके बि तकलीफ़ूं थियनि थियूं हिकिड़े पंडाल में मल्हाइनि, वॾी तनक़ीद थींदी आहे, एतिरो त करे सघनि था। हा करे सघनि था, का ख़राबी न आहे, तंज़ीम मामला आहिनि, मूं उन शइ ते ॻाल्हायो आहे दोस्तनि सां, बिल्कुलु तंज़ीम मामला आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां लास्ट ईयर त SUP वारनि ऐं जसकम वारनि ॿिन्हिनि इहो ऐलान कयो हो त असांजे पिंडालनि में अची कयो, ऐं मूंखे यादि आहे जसकम जे पिंडाल जे अंदरि रियाज़ चांडे वारा आया हुआ, आरिस साहब वारनि जा माण्हू आया, ऐं वरी उतां थी वरी विया हुआ, बिल्कुलु एसि ताईं जो हींअर बि इहो बि हो त केक गॾु कटिजे, बिल्कुलु आहे, पर तंज़ीम मामला आहिनि, हू पंहिंजे इदारनि जे अंदरि हर को कंदो, हर कंहिंजूं पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि, इदारनि में कनि था, कनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेम्स जो ख़ानदान हुनखे तंज़ीम मामलनि खे गॾु विहारे नथो सघे, न तंज़ीम मामलनि में असां तंज़ीम सां वास्तो न आहे न, जीअं मूं सवेर ॿुधायो तंज़ीम तव्हांजी इज़त कनि था फैमिली ख़ानदान जी, बिल्कुलु शयूं गॾाए कुझु साल पहिरीं सभिनि गॾु केक कटियो हो, बाक़ी जेकी सालगिरह थींदी आहे असांजी उहो बेसिकली तंज़ीमी जलसो थींदो आहे, उन्हनि जे हर कंहिं दोस्त जी आहे त असीं तंज़ीम जे तौर ते हर को असांजो जेको अॻुवान आहे उहो ॻाल्हाए सघे, अगरि गॾिजी बीहनि था त को मसइलो न आहे, का ख़राबी न आहे, सुठी ॻाल्हि आहे, किरदारु अदा कंदा अचूं, ऐं हर साल कोशिशि कंदो आहियां, कॾहिं थींदो आहे कॾहिं कोन थींदो। छा आख़िर में चवंदा त सिंध कॉम्प्रेस सियासत खे छा करणु घुरिजे, छा तजवीज़ूं तव्हां ॾींदा? असां सिंध जी कॉम्प्रेस सियासत जेकी आहे असां पंहिंजो फर्ज़ निभायूं पिया, असीं पंहिंजो कमु कयूं पिया, सिंध जे इशूज़ ते आम माण्हुनि खे असीं सुजाग कयूं पिया, जॾहिं को सिंध जो मामिलो थिए थो असीं अची अचूं पिया, पर असांजे आम जेको माण्हू आहे उनखे को सम्झाइणो आहे, पर एट द सेम टाइम इहो बि सम्झां थो त हुननि ते बि समाजी इलाही प्रेशर्स आहिनि, त आम माण्हू खे सम्झाइणो आहे, आम जेको कल्चर असांजो करप्ट कल्चर आहे इनखे ख़तमु करणो आहे, असांजे आम जेको इलाही दोस्त कंदा हूंदा, पर असांजो जेको आम माण्हू आहे उनखे सम्झणो खपंदो, असांजो आम जेको कारकुन आहे उनखे सम्झणो खपंदो त असीं जेके लोकल सिस्टम, लोकल जेके ट्रेडिशन्स, जेके राजूनी ट्रेडिशन्स वग़ैरह पातल आहियूं उन जे करे असांखे नुक़सानु पहुचे थो, जेसि ताईं आशीर्वाद जे तहत वॾेरा पीर सरदार न हटाया वेंदा तेसि ताईं बहितरी कान थींदी। ठीकु साईं, तमामु घणी महिरबानी। नाज़रीन साहिब, मुनीर हैदर शाह साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उहे पुर उमेद आहिनि त उहे चवनि पिया त सिंध में क़ौम परस्ती ख़तमु न पई थिए, क़ौम परस्ती सिंध जे माण्हुनि में ॾींहों ॾींहुं वधे पई, जॾहिं बि सिंध जा के वॾा इशूज़ थियनि था त आम माण्हू पोइ कहिड़ी पार्टी सां तालुक रखंदड़ हुजे या न रखंदड़ हुजे उहो रोडनि ते निकिरे थो ऐं अॻिते अचे थो। हा, इहो ज़रूरु आहे त क़ौम परस्त तंज़ीमूं कमज़ोर थी सघनि थियूं, ख़तमु थी सघनि थियूं या उन में ओणायूं कोतायूं थी सघनि थियूं, पर सिंध में क़ौम परस्त सियासत, क़ौम परस्ती जेको वजूदु आहे उहो ॾींहों ॾींहुं वधे पियो वञे, जेको हिकु ॾींहुं नेठि सिंध में तब्दीली आणींदो। पंहिंजा मेज़बान रऊफ़ चांडियो खे